नसीराबाद में खबर ईंदा हलो त सेबको नसीराबाद जे सरकारी मुलाजिम वापडा करप्ट माया जे अगवान LS अल्ताफ मोरियो ऐं इन जा रखायल खांगी मुलाजिमन विच में मंथली उगण तां तकरार थियण सबब वॾी आबादी रखंदड़ काठिया बाज़ार मोहल्ले जा 2 ट्रांसफार्मर गुज़िरियल 3 ॾींहनि खां बंदि पयल आहिनि, जंहिं करे मोहल्ले जे अवाम बिना बिजली जे सख़्त परेशान आहिनि। उन सिलसिले में मोहल्ले वासियुनि सिकंदर कुरैशी, मोहम्मद अवेस ऐं ॿियनि जो चवणु आहे त हिन मोहल्ले मां LS अल्ताफ मोरियो लाइन मैन ज़ेब कलोड़ो सेबको जो कम कंदड़ खांगी मुलाजिमन मजीद बिरोई सलीम बिरोई विच में मंथली ऐं पैसनि जी ॾेती लेती त तकरार थियो आहे, जंहिं करे मोहल्ले जे 2 ट्रांसफार्मर खे हथ वठी बंदि करे छॾियो अथनि। मोहल्ले वासियुनि सेबको जे आला अमलदारनि खे अपील कई आहे त सेबको जे सरकारी ऐं खांगी मुलाजिमन जे अंदरूनी जहिड़े जो नोटिस वठंदे मोहल्ले खे बिजली फराहम कई वञे। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।